नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो संझा सैयद नज़र नासी ख़ास ख़बरूं थे। बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में आयल ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। कोयटा, सिबी, हरनाई, पशीन, किला, सैफुल्ला, चमन, ज़ियारत ऐं ज़ोग में केतिरनि इलाइक़नि में ज़िलज़िले सबबि फ़ौतुनि जो अंक 45 थी वियो। सवे ज़ख़्मी इस्पतालुनि में इमरजेंसी लागू। रेस्क्यू ऑपरेशन जारी। बलोचिस्तान जो घर वज़ीर ज़िया लांगो चवे थो PDMA कोयटा खां हेवी मशीनरी ऐं रेस्क्यू टीमूं रवानी कयूं आहिनि। ज़िलज़िले सबबि घणो नुक़सानु हरनाई में थियो आहे। पाक फ़ौज जा जवान ज़िलज़िले मुतासिर इलाइक़े हरनाई पहुची विया। ISPR मूजिब जवाननि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कम जारी आहे। जवाननि पारां मुतासिर में खुराक इमदादी सामान ठाहे वियो। शदीद ज़ख़्मी आर्मी हेलीकॉप्टर ज़रिए कोयटा मुंतकिल। IGFC बलोचिस्तान जे इलाइक़े हरनाई पहुची जाइज़ो वरितो। वज़ीर आज़म इमरान खान पारां बलोचिस्तान में ज़िलज़िले सबबि जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान जी ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोचिस्तान में ज़िलज़िले सबबि जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। चवे थो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत इमदादी सरगर्मियुनि लाइ ठोस क़दम खणनि। हुकूमत ज़िलज़िले सबबि फ़ौत थियलनि जे वारसनि खे मुआवज़ो अदा करे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त ज़िलज़िले सबबि ज़ख़्मी थियलनि जे बहितर इलाज ते नज़र रखी वञे। ईंदड़ चूंडुनि में तहरीक इंसाफ़ नज़र न पई अचे। कानून साज़ी करणी आहे त असेंबली में करियो। वफ़ाक़ खे कानून साज़ी करणी आहे त अवाम जी भलाई लाइ करे। टिनि वफ़ाक़ी वज़ीरनि जूं ऑफ शोर कंपनियूं आहिनि, उन्हनि खे उहिदा छॾणु घुरिजनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं वफ़ाक़ी वज़ीर उहिदनि खे छॾे अदालतुनि में पेश थियनि जॾहिं ऑर्डिनेंस आयो त उन ते कॉमेंट करे सघिजे थो। मुल्क में महांगाई करे अवाम जो मज़ाक़ उॾायो पियो वञे। घोटकी भरिसां ॻोठ दोस्त मोहम्मद बुल्लू में कारहे तकरार तां बुल्ला बरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 3 ॼणा क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। मारिजी बैलन में आबिद हुसैन खमीसो ऐं गुलज़ार बुल्लू शामिल। मुल्क में क़ातिल कोरोना वायरस जा हमला जारी। वधीक 46 मरीज़ फ़ौत। फ़ौतुनि जो अंक 28,032 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1453 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह बढ़ाई 82% रही। न्यू सईदाबाद में जो अणॼातल शख़्स जो राणो माइनर मां लाश हथ। पुलिस राणो माइनर मां लाश कढाए अस्पताल पहुचायो। नुशर फरोज़ वेझो गुरजुमन राजपुर में क़तल थियल औरत सितारा जो पोस्टमार्टम न थी सघियो। लाश 7 कलाकनि खां अस्पताल में पियल। पुलिस मक़तूला जे ॾेरनि उर्स ऐं मुबीन राजपुर खे गिरफ़्तार करे वरितो। गंबट भरिसां ड्रिप मेयर शाह में नौजवान लाल बख्श उजण करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो। गंबरल क़ौमी शाहराह तां अणॼातल शख़्स जो लाश हथायो। लाश खे गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। परियाकिल पुलिस जो ऐवान पाड़े जो छापो। गुज़िरियल 1 साल खां नाहक क़ैद कयल नीरी सना ऐवान खे बाज़ियाब करायो वियो। दरिया खान मेरी वेझो ॻोठ फोटो ख़ासि किली वटि रेलवे पटड़ी ते थियल बम धमाके जो केस दाख़िल। रेलवे जे असिस्टेंट बी इंस्पेक्टर जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। उमरकोट में कतल केस में घुर्बल जवाबदार पाण मुरादो अदालत में पेश। जेल हवाले। अदालत जवाबदार रफ़ीक मल्हा खे जेल मोकिलण जो हुक्म ॾेई छॾियो। जवाबदार 1 ही महीना अॻु शराफत राजपूत खे क़तल कयो हो। ॾहरकी में तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ JUI जो कंपनी जी गेटारो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। JUI जा कारकुन कंपनी जे सवे गेटनि आॾो वेही रहिया। JUI पारां कंपनी खे 27 सेप्टेम्बर ते चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो हो। अॻवान जो चवणु आहे त मुतालबनि जी मंशा ताईं एहतिजाज जारी रहंदो।